नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं। रोज़ जो परॾेही वज़ीर सरगई लारो 2 ॾींहनि जे दौरे ते अॼु पाकिस्तान पहुचंदो हो। उन खां अॻु 2012 में पाकिस्तान जे दौरे ते आयो हो। वज़ीर आज़म इमरान खान परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी समेत आला क़यादत सां मुलाक़ातूं कंदो। मुलाक़ातुनि में गॾियल लाॻापिन खे हथी इलाइक़े ऐं आलमी सूरत हाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। परॾेही वज़ार जे तर्जुमान मूजिबि रूसी परॾेही वज़ीर हम मुंसिब शाह महमूद कुरैशी सां मुलाक़ात ऐं परॾेही ऑफिस में वफ़दनि जी सतह ते ॻाल्हियूं कंदो। रूस जो परॾेही वज़ीर आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां बि मुलाक़ात कंदो। परॾेही वज़ीर ऐं रूसी परॾेही वज़ीर गॾियल लाॻापिन खे फ़रोग़ ते ॻाल्हियूं कंदा। परॾेही वज़ार जे तर्जुमान जो चवणु आहे त रूसी परॾेही वज़ीर जो दौरो ॿतरफ़नि लाॻापिन खे हथी ॾियण जो हिसो आहे। हिन चयो त रूसी परॾेही वज़ीर जो ही 2 ॾींहनि वारो दौरो ॿिन्ही मुल्कनि में लाॻापा वधाइण में अहम साबित थींदो। पाकिस्तान ऐं रूस जे ॿतरफ़नि लाॻापिन में बहितरी अची रही आहे। पाकिस्तान ऐं रूस हिक ॿिए सां गॾु खिते में ताउन जो इरादो रखनि था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।